रुंडो रेस चाकर खान वटि भलो सही खणी अदा जे पचण जी का बि उमेद कान्हे सभाई जो अॼु राति पंहिंजे भाउ खे बचाए न सघिसी पोइ या ज़िंदगी पंहिंजे भाउ सां बिलीव कोन सघंदी। ॾिसां थी त अॼुकल्ह चाकर खान सां वॾा नखरा वधी विया आहिनि तुंहिंजा। हा छो सड़ी थी? सड़े मुंहिंजी जुती। मुंहं में का ख़ुशी त कान थी लॻई, बाक़ी अंदर में सड़ी सड़ी कोयलो थी वई आहीं। इहो कयो ताक़त पंहिंजे हथनि सां खे जो कोदी मौत खां पोइ मुंहिंजे भाउ वलू सां ज़रूर मिलजांइ ऐं उनखे इहो ज़रूर ॿुधाइजांइ त तुंहिंजे कफन मेरे थियण खां पहिरीं तुंहिंजे भाउ कातिल खे अंजाम ताईं पहुचायो आहे।